नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻा हथोंगो में गुज़रियल ॾींहुं प्लाट जे मामले तां बाअसर जे कब्ज़े ख़िलाफ़ अॼु खिपरो जे शहीद चौक ते सिंधी अदबी संगत शाह खिपरो पारां एहतजाज कयो वियो, जंहिं में बाअसरन जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई है। एहतजाज जी अॻवानी सिंधी अदबी संगत शाह खिपरो जे सेक्रेटरी अब्दुल हलीम दर्स, लतीफ़ अवार्ड याफ़्ता उस्ताद लिगारी, हाजी शाद राजड़, एम जुमन कुंबर, ज़ाकिर शर, हाशिम मरी, इकबाल राजड़ समेत ॿियनि अॻवान शिरकत कई है। अॻवान मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त हथोंगे में बाअसरन निजी अख़बार जे एडिटर अज़ीज़ राज ऐं अदीब ड्रामा राइटर अयूब गुल जे प्लाट ते कब्ज़ो करे छॾियो है। धरती ॾियण जे लाइ धरती तंग कई वई है, जेका ॻाल्हि असांखे कॾहिं बि मंज़ूर न आहे। हिननि वसवारनि समेत आला इख्तियारनि सां इंसाफ़ जी अपील कई है। तो कम्यूनिटी मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि हथोंगे में पुराणा राश पज़ीर उन्हनि खे तंग कनि पिया, उन्हनि खे लॾाइनि पिया। असांजो नौजवान लेखक अयूब गुल, जंहिंजो तक़रीबन हू 50-60 साल खां वेठल आहिनि, पर उनजे प्लाट ते कब्ज़ो कयो वियो आहे। ऐं असां सिंधी अदबी संगत शाह खिपरो जे तरफ़ां भरपूर एहतजाज कयूं था त अयूब गुल जे प्लाट ते थियल कब्ज़ो ख़तमु करायो वञे। अयूब गुल जे प्लाट ते जेको कब्ज़ो कयो वियो आहे उनजी असीं भरपूर लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असीं आला अख़्तियारनि खां घुर था कयूं त उन कब्ज़े खे ख़तमु करायो वञे, अयूब गुल सां इंसाफ़ कयो वञे। मोहतरम अयूब गुल जे घर ते ऐं प्लाट ते उतां जे कब्ज़ाखोर माफ़िया ग्रुप तरफ़ां कब्ज़ो कयो वियो आहे। असां इन जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। अॼु सिंधी अदबी संगत खिपरो पारां इन लाइ मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं उन्हनि माण्हुनि सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। हिकिड़ो ग़रीब सिंधी माण्हू आहे, उन जे प्लाट ते कब्ज़ो कयो वियो आहे जेको असांखे मंज़ूर न आहे। उन बाबति शेख अयाज़ जो हिकिड़ो शेर पढ़ंदुसि, तूं चओ न लुछां, तूं चओ न कुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तूं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो। मोहतरम अयूब गुल साहब जे प्लाट तां कब्ज़ो फ़ौरन ख़तमु करायो वञे। ऐं मञां थो त सभई क़ाइम खानी हिकु जहिड़ा कोन आहिनि। अमन पसंद, इंसाफ़ पसंद ॾाढा बाअख़लाक़ माण्हू बि वेठा आहिनि। उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे ऐं हीउ कब्ज़ो ख़तमु कराइणु घुरिजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।